अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि ताला वबरकातुह। पाकिस्तानी सखी, पाकिस्तानी करीम, माफी कंजूस, पाकिस्तानी मिया मिया। दोस्तों ई भाऊ सोडान जो है अयो हिनका मूं ही घड़ी वरती Yes. ई घड़ी तव्हां ॾिसो हिनखे थोरो नंढो करे पियो। मूं हिनखां रेट पुछो, हिन मूंखे 140 ॿुधाया। मूं चयो यार कुझु घटि कर। चई यार तूं बंगाली आहीं। मुंहिंजो बंगाली कोन आहियां, पाकिस्तानी आहियां। पाकिस्तानी चयो यार पाकिस्तानी सखी आहे, तुम बंगाली तो लगी। पाकिस्तानी करीम। पाकिस्तान को लाइक करते हो? लाइक करना है पाकिस्तान के? बताओ भाई। हाँ लाइक करेगा करेगा लाइक। उसको बताओ जुबान में। हाँ वो कल लाजम सभी यार पाकिस्तान लाइक लाइक لايك ايوه ايوه لازم باكستاني يسوي لايك 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 पाकिस्तानी لايك like. पाकिस्तानी لايك ايوه पाकिस्तान जा जेके दोस्त आहिनि, असांजा जेके असां फॉलोअर आहिनि, उन्हनि खे इहा चऊं था त जॾहिं तव्हांजो मदीने अचणु थिए, अगरि का शइ वठणी हुजे सोडानी सूडानी। सोडानी सूडानी पाकिस्तानी। छो त हीअ त पाकिस्तानी सखी हूंदा आहिनि। अयो, हालांकि हिनखे ख़बर कोन्हे पाकिस्तानी सखी कोन हूंदा आहिनि। भाऊ आप मुल्तान डेरा गाजी खान। डेरा गाजी डेरा गाजी खान। ये डेरा गाजी खान जो है ये जुबान समझे तो हिन खां मूं पहिरियां पुछो चयो पाकिस्तानी आहियां। मूं चयो यार पाकिस्तानी इहा ज़ुबान ई कोन्हे, तूं कहिड़ी ज़ुबान? पोइ वरी मज़ाक पे कई मूंसां। चई आऊं सोडान जो आहियां। ايوه सूडान। शुक्रिया शुक्रिया शुक्रिया। पाकिस्तान कभी आओगे हम आपकी दावत करें? هو كلام تعال باكستان انا اسوي خدمه. الله يعطيك العافيه ان شاء الله حبيبي. كل نفرات باكستان مدينه هنا يجي ان شاء الله هول سيل। क्या बोला ये? वो कहता है पाकिस्तानी कुल्लू पाकिस्तानी आ जाओ इधर मदीना में, आपको होलसेल रेट में दूंगा। जो चीज़ हाँ जो चीज़ है होलसेल में लगाऊंगा। ही पाकिस्तान वारनि सां मोहबत करे थो, पाकिस्तान वारनि खे लाइक करे थो, ऐं सिंध वारनि खे बि लाइक करे थो, थरपारकर वारनि खे बि लाइक करे थो। थैंक यू, शुक्रिया, महिरबानी। اوكي वेलकम वेलकम।